असां पहिरें ॾींहं खां चयो आहे त हीअ जेका तव्हां पेट्रोल ऐं डीज़ल जूं क़ीमतूं आहिनि इहो इंतिहाई ग़लति कमु आहे। तव्हां आवाम सां ज़्यादती पिया करियो। ईरान तक़रीबन 13 मुल्कनि सां पंहिंजो बॉर्डर शेयर करे थो। अॼु गूगल ते तव्हां सभिनी जा रेट चेक कयो ऐं पाकिस्तान जा रेट चेक कयो। तव्हां माण्हुनि खे शहबाज शरीफ़ हुकूमत जंहिंजी का अथॉरिटी न आहे, तव्हां छो इनखे अची ज़लील कयो आहे माण्हुनि खे? तंहिं करे वकीलनि खे कतन क़ाबिल क़बूल इहो मामिलो न हूंदो जेकॾहिं ही इन्हनि पाण खे असां मुल्क खे डिस्टेबलाइज़ नथा करणु चाहियूं। हीउ मुल्क असांजो आहे, पर असां चऊं था त जेकॾहिं तव्हांजे संगीन एॾनि ख़तरनाक पॉलिसियुनि जे करे तव्हां अवाम खे धिके दीवार सां लॻायो त पोइ वकील मिट्टी खां वठी कश्मीर ताईं सरापा एहतिजाज हूंदा ऐं को हिकिड़ो रोड बि तव्हां जारी ऐं सारी न रखी सघंदो। इहो आउं तव्हां सां वचन थो कयां। इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसंदो सभु बारूं मुकमल पंहिंजे पंहिंजे दोस्तनि ऐं माण्हुनि खे वठी ॿाहिरि निकिरी ईंदियूं ऐं हर बार कश्मीर खां वठी मिठी चई रोडनि ते हूंदी ऐं रस्तनि ते हूंदी आवाम सां गॾु। महिरबानी। हैदराबाद बाईपास ते तव्हां ॾिसो हज़ारनि वकीलनि जेको आहे पंहिंजो रोड ब्लॉक करे छॾियो आहे। असां पोइ 4-5 ॾींहंनि खां गवर्नमेंट खे बार बार चऊं पिया ऐं जेको पेट्रोल पंप तव्हां किरायो आहे इनखे फिलफोर वापसि कयो। गैस आहे, LPG आहे, डीज़ल आहे, तमामु महांगो आहे पेट्रोल। आम आवाम सां जेको आहे ज़्यादती आहे, ज़ुल्म आहे। का वजह कोन्हे पेट्रोल जो महांगो करण जी, डीज़ल जो महांगो करण जी। तंहिंजे करे असां 4 ॾींहंनि खां पीसफुल प्रोटेस्ट हैदर चौक ते ॾियूं पिया। असां बार बार गवर्नमेंट खे चऊं पिया त बाबा इनखे घटायो, पर छा आहे ही गवर्नमेंट जेके आवाम जी नुमाइंदगी करे कोन थी। ये गवर्नमेंट सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अमेरिका ऐं इज़राइल जी नुमाइंदगी करे थी। पर तंहिंजे करे मजबूर थी असां वकील बिरादरी पंहिंजो ज़िम्मेदारी समझदे असां हिते मौजूदु आहियूं। असां रोड ब्लॉक कयो आहे, अवाम बि गॾु आहे। तव्हांजे चैनल जे थ्रू मुंहिंजे अवाम खे गुज़ारिश आहे अचो पुरमन धरनो ॾेई वियूं ऐं जेसिताईं इहो असांजा डीज़ल पेट्रोल जा अघ वापसि नथा थियनि तेसिताईं वेही करे पंहिंजो एहतिजाज महंगाई जेकी आहे उनजे खिलाफ़ आहे। जेके पेट्रोल ऐं डीज़ल जा रेट वधिया आहिनि उनजे खिलाफ़ आहे ऐं असांजो इहो मुतालबो आहे त जेकी महंगाई आहे उनखे फिलफोर घटि कयो वञे ऐं जेकॾहिं महंगाई घटि नथी थिए त पोइ असांजे एहतिजाजनि जा दायरा अञा वसी थींदा। छाकाणि त वकील पहिरीं बि बबरलो बि मचाए वेठा आहिनि ऐं वाधूआ ते बि साल पहिरीं जेके धरना लॻा आहिनि उहे ॻाल्हि कंहिंखां गुझी न आहे ऐं असीं हींअर बि पंहिंजा मुतालबा ॼाणूं था। असीं हुकूमत खे जेको आहे सो इहो ॿुधाइण चाहियूं था त फिलफोर महंगाई घटि कई वञे त जेके ग़रीब अवाम आहे, जेका पोरियत आहे, जेके हारी आहिनि, जेके मज़दूर तबिको आहे, इन्हनि जो जीअण आसान करे सघिजे। ॿी सूरत में असांजे एहतिजाज जा दायरा अञा बि वसी थींदा। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे पोयां हींअर बि मोकिला बिरादरी जेकी आहे उहा मौजूदु आहे। वॾी तादाद में सिविल सोसाइटी जे माण्हुनि बि हिते शिरकत कई आहे ऐं असीं तव्हांजे इन वीडियो पैगाम जे ज़रिए माण्हुनि खे इहो ई चवंदासीं त हिते अचनि, हिते पहुचनि ऐं अची पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराइनि ऐं वकीलनि सां ऐं मोकिला बिरादरी सां जेको आहे सो बांह ॿेले थी थियनि। बदहाली में आहे बवेला माण्हू मानी नथा खाई सघनि, पर जॾहिं खां इहे रेट महांगा थिया आहिनि उनजी सूरत में तव्हां ॾिसो पिया त माण्हू फाका कशी जी ज़िंदगी गुज़ारनि पिया। माण्हू मरीज़ जेके आहिनि उहे अस्पतालुनि में इलाज नथा करे सघनि। माण्हुनि जा ॿार तइलीमी इदारनि में फ़ियूं नथा ॾेई सघनि। मुसलसल सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर ज़हन शाह पहिरें ॾींहं खां सॼी सिंध में एहतिजाज जो सॾु ॾिनो ऐं वकील मुसलसल हुन तारीख़ जो हिसो आहिनि। अॼु हिननि वकीलनि जे सॾ ते सिंध यूनाइटेड पार्टी हिननि सां गॾु बीठी आहे, छाकाणि त इहो अवामी मसइलो आहे, हीउ हर माण्हू जो मसइलो आहे। उन करे असां सम्झूं था त हीउ बुनियादी मसइले जे लाइ सियासी जमायतुनि, सियासी कारकुननि, वकीलनि, सॼी सिविल सोसाइटी खे उथी बीहणो पवंदो। छाकाणि त हिननि जाबिर हुकुमराननि एतिरो त वहशत जो राज क़ाइमु कयो आहे, गोलियूं हणी, शेलिंग करे, केस दाख़िल करे माण्हुनि जे मथां हिरास दाख़िल कयो आहे। उन करे माण्हुनि में हौसलो पैदा करणो आहे, जीअण जे लाइ जदोजहद करणी पवंदी। हे जेकी ताक़तवर हुकुमरान ताक़त जे ज़ोर ते जहिड़े तरीक़े सां बुख ऐं बदहाली
हिननि बर्पा कई आहे। असां सम्झूं था त आवाम ते ज़ुल्म आहे। हितां लेवी टैक्स ॿिया जेके हिन वक़्तु 80 रुपया लेवी टैक्स में ख़तमु कया आहिनि, जॾहिं त पेट्रोल में 160 रुपया हिननि लेवी टैक्स कयो आहे। उनखां सवाइ सेल्स टैक्स ॿिया समूरा जेके टैक्सिस आहिनि उन्हनि टैक्सिस जे मद में 200 रुपया फी लीटर ते हुकूमत टैक्स जी मद में आवाम जो रत पिए थी। उन करे असां मुतालबो था कयूं त जॾहिं आलमी मार्केट में हाणे तेल सस्तो थी वियो आहे त पोइ आवाम खे पीअणु आख़िरकार किथां जेको आहे इंसानी आहे। उन करे फौरी तौर ते जेके आलमी मार्केट में तेल जा अघ घटि थिया आहिनि, फौरी तौर ते तेल जा अघ घटि कया वञनि ऐं माण्हुनि खे जीअण ॾिनो वञे।